ख़ैबर जा ॿ नौजवान अनीकुर रहमान ख़ैबर ऐं ज़ैद मेमन 24 कलाकनि खां पुरइसरार नमूने गुम आहिनि। वारसनि जी काफ़ी ॻोल्हा करण बावजूदि ॿिन्ही नौजवाननि जो को बि ॾस पतो न पियो आहे। खेबराणी थाणे ते एनसी बि दाख़िल कराई वई आहे। ख़ैबर जे मशहूर नफ़्सियाती डॉक्टर ज़हूर अहमद मेमन जो पुटु ज़ैद मेमन ऐं सलीम ख़ैबर जो पुटु अनीकुर रहमान ख़ैबर जेके 24 कलाकनि खां पुरइसरार नमूने गुम आहिनि। नौजवान फातिमतुज़ ज़हरा मदरसे जा खुताबी हुआ। गुम थी वियलनि जे वारसनि खेबराणी थाणे ते गुमशुदगी जी रिपोर्ट दर्ज कराईंदे एसएसपी मटियारी समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असांजा ॿारनि जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।